बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम प्यारा दोस्तों, एक नई वीडियो सां गॾु अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। उम्मीद है त हर वीडियो वांगुरु असांजी हीअ वीडियो भी अवां दोस्तनि खे पसंदि ज़रूर ईंदी। जी हाँ दोस्तों, हलूं था मेन टॉपिक की तरफ़। मुमताज़ मौलाई ऐं बुशरा मारवी जे पहिरें गीत जे कामयाबीअ खां पोइ हिन ईद ते मुमताज़ मौलाई ऐं बुशरा मारवी हिकु ॿियो गीत करे रहिया आहिनि, जंहिंजे बारे में ॿुधंदड़नि खे तमामु तजसुस आहे। ॿुधंदड़नि खे शिद्दत सां इंतज़ारु पिणु आहे त इहो गीत जल्द अचे ऐं असां ॿुधूं। जी हाँ दोस्तों, हुन गीत जा सिंगर आहिनि मुमताज़ मौलाई ऐं बुशरा मारवी। मुमताज़ मौलाई ऐं बुशरा मारवी जो पिणु चवणु आहे त सिंध वासियुनि खे हीउ असांजो गीत तमामु घणो पसंदि ईंदो ऐं हीउ गीत सिंध जे तमामु सिंधी गीतनि जो रिकॉर्ड टोड़ींदो। त प्यारा दोस्तों, अचो त मुमताज़ मौलाई ऐं बुशरा मारवी जे वाता ॿुधूं त हीउ कहिड़े क़िस्म जो गीत आहे। पहिरियों हलूं था मुमताज़ मौलाई जा वीचार ॿुधूं, उन खां पोइ बुशरा मारवी जा। तमामु ही जेको गीत असांजो शूट थियो आहे ईद जो, इंशाअल्लाह अव्हांखे सभिनि गीतनि जो रिकॉर्ड टोड़े ॾेखारींदो ऐं अव्हां जे साथ सां अव्हां जे दौड़ सां गॾोगॾु बुशरा मारवी सां मुंहिंजो डूड सॉन्ग जेको अचे पियो जोड़ी, इंशाअल्लाह अव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। वधीक तव्हां जी हाँ दोस्तों, ही हुयो मुमताज़ मौलाई। हाणे बुशरा मारवी छा थी चवे हिन गीत जे बारे में। बुशरा मारवी ॾाढी एक्साइटेड आहे। बुशरा मारवी न सिर्फ़ गीत जे बारे में पर मुमताज़ मौलाई जूं पिणु तारीफ़ूं कंदे थकिजे नथी। बुशरा मारवी चवे थी मुमताज़ मौलाई हिकु सिंगर न, हिकु नालो न, पर हिकु ब्रांड आहे ऐं मुमताज़ मौलाई जेका बि गीत ॻाए थो उहो सुपर डुपर हिट थियो वञे। उन जे करे मुमताज़ मौलाई सां गॾु जोड़ी ठाहिण में मूंखे ख़ुशी महसूसु थिए थी ऐं हीउ गीत ॻाए मां पंहिंजो पाण ते फ़ख्रु महसूसु कयां थी। त बुशरा मारवी जा वीचार कुझु हिन रीति आहिनि। अचो त ॿुधूं बुशरा मारवी हिन गीत जे लाइ छा थी चवे। जी जी, अस्सलाम वालेकुम जी। त ही असांजो ही ॿियो कलाम आहे। पहिरियों कलाम बि जीअं तव्हां सभिनीनि प्यार ॾिनो हुनखे ऐं तमामु सुठो हुनजो रिस्पॉन्स मिलियो ऐं माशाअल्लाह मुमताज़ मौलाई हिकिड़ो नालो न, हिकिड़ो ब्रांड आहे। ऐं असां पहिरें कलाम खे तव्हां एॾो सुठो रिस्पॉन्स ॾिनो ऐं इहो कलाम बि असां गॾिजी कोशिशि कई आहे, महिनत कई आहे ऐं उमेद आहे तव्हां इन खे बि उन खां बि सुठो रिस्पॉन्स ॾींदो ऐं तमामु बहितर थींदो। जी त दोस्तों, अवां ॿुधा ॿिन्ही फ़नकारनि जा, मुमताज़ मौलाई ऐं बुशरा मारवी जा अलॻि अलॻि कमेंट हिन गीत जे बारे में। ॿिन्ही जो चवणु आहे त गीत तमामु सुपर डुपर थियण वारो आहे ऐं छा अव्हांखे हिन गीत जो इंतज़ारु रहंदो। कमेंट करे पंहिंजी राय खां आगाह ज़रूरु कजो। गीत जे अचण ताईं असांखे इंतज़ारु करिणो पवंदो। दुआउनि में यादि कजो। अल्लाह हाफ़िज़।